والمعراج وصاحب العزة والوقار صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه المهاجرين والأنصار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون صدق الله مولانا العلي العظيم. नाज़रीन मोहतरम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानू पंहिंजे मुक़द्दस कलाम में इरशाद फरमायो त उहे माण्हू जेके अल्लाह जे राह में क़त्ल कया विया उन्हनि खे तव्हां मुअल न सम्झंदा कयो, मुअल न चवंदा कयो, बल्कि उहे ज़िंदा आहिनि, बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून, पर तव्हांखे उन्हनि जो शुऊर न आहे, तव्हां उन्हनि जी ज़िंदगी खे सम्झी नथा सघो जेकी अल्लाह जे राह में शहीद कया वञनि, क़त्ल कया वञनि, उन्हनि खे मुअल न चओ, ज़ुबान सां बि न चओ। वला तहसबन्न अल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता, पर जेकॾहिं अल्लाह जे राह में शहीद कया वञनि था त उन्हनि खे दिलि में बि तव्हां मुअल न सम्झंदा कयो, बल अहयाउन, बल्कि उहे ज़िंदा आहिनि। ऐं असांजो ईमान आहे त हज़रत सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम जो मदीना मुनव्वरा मञा निकिरणु, मक्का मुकर्रमा में अचणु, मक्का मुकर्रमा मञा निकिरणु, करबला जे सफ़र में अचणु, कूफ़े ॾांहुं राही थियणु, इहो जेको कुझु सफ़र आहे सो राह हक़ में आहे, हक़ जी राह में संदन निकिरणु आहे। ऐं संदन जेका बि सारी ज़िंदगी जी जिदोजहद आहे उहा हक़ जे ख़ातिर आहे, ऐं उहा सबीलुल्लाह में आहे, जंहिं अल्लाह जे रस्ते में मारिजी वञण वारनि खे रब्बुल आलमीन जल्ल शानो शहीद करार ॾिनो आहे। उन ई रस्ते में हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो निकिरणु थियो। अॼु बाज़ माण्हू सैयदना इमाम हुसैन ऐं यज़ीद पलीत जी जंग खे हिकिड़ी ॿिनि शहज़ादनि जी जंग करार ॾियनि था ऐं कुर्सी ऐं इक़्तिदार जो झेड़ो करार ॾियनि था, हालांकि हक़ीक़त इन जे बिल्कुलु उबतड़ आहे। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के दुनिया जे तलब में न निकिता हुआ, कंहिं कुर्सी या इक़्तिदार जी लालच में न निकिता हुया। दुनिया अल्लाह तबारक व तआला हिननि जे क़दमनि में निछावर कई हुई। तारीख़ इब्न असाकिर खणी ॾिसो त हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जे घर में 3 ॾींहं फ़ाक़ो थियो, फिदा बानी हिकिड़ो चांदी जो टुकड़ो खणी आई। सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला फरमायो त फिदा, तूं सम्झी थी असां मजबूरी जे करे बुख या फ़ाक़ो करे रहिया आहियूं, असां पंहिंजे नाने मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अदा करे रहिया आहियूं। ईअं चई पाण पंहिंजी लत मुबारक ज़मीन ते हयऊं त पूरे घर जी धरती सोन जी बणिजी वई, घर जी ज़मीन सोन जी बणिजी वई हली। त उन्हनि जे क़दमनि में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो सोन ऐं चांदी, हुकूमत ऐं इक़्तिदार सभु कुझु उन्हनि जे क़दमनि में अल्लाह तबारक व तआला निछावर कयो। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो निकिरणु कंहिं दुनिया जी तलब में न हुयो। इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु खपे ऐं इन ॻाल्हि ते मज़बूत यकीन रखणु खपे त सैयदना इमाम हुसैन जो निकिरणु अल्लाह जे दीन जी सरबुलंदी जे लाइ, इस्लाम जे झंडे जे बुलंद करण जे लाइ, कलमे हक़ जी सरबुलंदी जे लाइ निकिरणु हुयो। जीअं त हदीस पाक में आहे, मजमू ज़वाइद जिल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 341 में हज़रत सैयदना अबू उबैदा बिनुल जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीस आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ला यज़ालु हाज़ा अम्रु उम्मती क़ाइमन बिल क़िस्त हत्ता यकून अव्वलु मन यल्सिमुहु रजुलुम मिन बनी उमय्या युक़ालु लहू यज़ीद। साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत जो मामिलो हक़ ते रहंदो, तव्हांजो बनू उमय्या मञा हिकु माण्हू पैदा थींदो जंहिंजो नालो यज़ीद हूंदो, ऐं उहो ई अचे दीन में बिगाड़ पैदा कंदो, ऐं उहो ई अचे इस्लाम जे अहकाम में इनहराफ़ी कंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो कौल हज़रत इमाम हुसैन खां मख़फ़ी कोन हुयो। जॾहिं यज़ीद तख़्त ख़िलाफ़त ते वेठो, यज़ीद जो किरदारु कंहिंखो ॻुझो आहे, अलबिदाया वन निहाया खणो, इब्न असीर खे खणो, तारीख़ तबरी खे खणो, त हज़रत इमाम हुसैन जो निकिरणु छाजे करे हुयो, यज़ीद जो किरदारु छा हुयो। तव्हां पढ़ी ॾिसो तारीख़, मुस्तनद तारीख़, उन में त यज़ीद ज़ानी हुयो, शराबी हुयो, कुता पालींदो हुयो, बेहयाई जा कमु कंदो, शराब जो आदी हुयो। जॾहिं अहिड़ो जाबिर ज़ालिम हुकूमत जे कुर्सी ते अचे त इमाम हुसैन जो मदीना मुनव्वरा में
गुंबद ख़दरा जे थधियुनि छाउनि में या मस्जिद नबवी जे थधिड़ी छांव में वेहण इमाम हुसैन खे नागवार लॻो। पाण अल्लाह जे दीन जी सरबुलंदी जे लाइ हक़ जी हिमायत में पंहिंजे अबाणे वतन खे छॾे निकिरी पिया। साईं करीमनि जो मदीना मुनव्वरा मां जा निकिरी मक्का मुकर्रमा में अचणु या मक्का मुकर्रमा मां जा निकिरी करे कूफे ॾे राही थियणु उन ई हक़ जे सरबुलंदी जे लाइ हुयो। ऐं बाज़ माण्हुनि खे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त इमाम हुसैन खे ख़बर कोन हुई त अॻिते छा थियण वारो आहे। इहो तसवर ई ग़लति आहे। हज़रत इमाम हुसैन अञा अम्मा जी गोद में हुयो त इमाम हुसैन खे बि ख़बर हुई, घराणे खे बि ख़बर हुई, पूरे अहले बेतन खे ख़बर हुई, बल्कि पूरे मदीने खे ख़बर हुई त इमाम हुसैन खे करबला में शहादत मिलणी आहे। इहो को महज़ ओचितो इत्तफ़ाक़ी वाक़ियो कोन हुयो त हज़रत इमाम हुसैन निकिरी वियो ऐं रस्ते में जंग थी वई हली, बल्कि हज़रत इमाम हुसैन तव्हां तारीख़ुनि खे पढ़ी ॾिसो, हदीसुनि जा किताब पढ़ी ॾिसो त हज़रत सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत थी फरमाए त हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं वेठा हुजनि, इमाम हुसैन आयो, साईं करीमनि उनखे झोली में खयो, ओचितो महबूबनि करीमनि जे अखियुनि में लुड़क अची विया। साहबा किराम अर्ज़ु कयो, अम्मा सां पुछा कयो या रसूल अल्लाह तव्हांजे मुबारक अखियुनि में लुड़क आहिनि। पाण फरमायूं त हीउ मुंहिंजो बच्चो इन अब्नियल हुसैन युक़्तलु बअदी बिअर्दिन युक़ालु लहा करबला, हीउ मुंहिंजो बच्चो मूंखां बाद में करबला जी सरज़मीन ते शहीद थींदो। उम्मे सलमा खे ख़बर हुई, अम्मा ख़ातून अतहर सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा खे ख़बर हुई, हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा खे ख़बर हुई। तव्हां ॾिसो तारीख़ में जॾहिं हज़रत इमाम हसन हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु निकिता आहिनि सफ़र में, जॾहिं फ़ुरात जे किनारे तां आया आहिनि त पाण फरमाइनि था सब्रन या अबा अब्दुल्ला बिशत्तिल फ़ुरात, ए अबू अब्दुल्ला, ए मुंहिंजा बच्चा हुसैन फ़ुरात जे किनारे सबुरु कजांइ। पुछण वारनि पुछा कयो त साईं तव्हां कंहिंखे सबुर जी तलक़ीन था कयो? पाण फरमायूं त हिन जाइ ते मुंहिंजा बच्चा शहीद थींदा, हिन जाइ ते उन्हनि जा कजावा लहंदा, हिन जाइ ते उन्हनि जा ख़ैमा लॻंदा, हिन जाइ ते उन्हनि जो रतु हारियो वेंदो। हज़रत मौला अली खे ख़बर हुई। हाणे इन समूरे ख़बर हुजण जे बावजूदि उम्मे सलमा खे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उहा मिटी बि ॾेई छॾी हुई त जंहिं मिटी में हज़रत इमाम हुसैन जो रतु हारबो, ई मिटी ॻाढ़ी थी वेंदी, रतु बणिजी वेंदी। केरु चवे थो त इमाम हुसैन खे ख़बर न हुई? बाख़बर हुया। इन जे बावजूदि बि निकिरणु इहा इमाम हुसैन जी बरजुस्तगी हुई, दिलेरी हुई। जे शाह साईं फरमायो त सूर्य मरी सोभ कां त दिलि जा वहम विसार, हण भाला पव भाकरे आॾी ढाल मढार, मथां तेग़ तरार मार त मतारो थिए। हक़ जी सरबुलंदी जे लाइ हज़रत इमाम हुसैन निकिरी पियो। इहा ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे। उनखां पोइ ॿिए नंबर ते ॻाल्हि, बाज़ माण्हू हज़रत इमाम हुसैन जी मजबूरी बयानु कंदा आहिनि, पाणी बंदि थियो वियो ऐं हीअ मजबूरी हुई। असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त इमाम हुसैन मजबूर न आहे, इमाम हुसैन मुख़्तार आहे। तव्हां ॾिसो हज़रत सैयदना इमाम हसन जो मूं तव्हांखे ॿुधायो तारीख़ इब्न असाकिर जे हवाले सां, लत हणण सां घर जी धरती सोन जी बणिजी वई। हज़रत सैयदना इमाम हुसैन जे ॾाॾंग में हज़रत सैयदना इस्माईल ज़बीउल्लाह, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानू जे पाक पैगंबर जो बचिड़ो आहे। जेॾीमहिल मके जी संगलाख धरती ते हज़रत सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम क़दम हणनि था त उहा सारी ज़मीन मज़ो उन पथरेली ज़मीन मज़ा ज़मज़म जो पाणी चश्मो जारी थी सघे थो। जेकॾहिं हज़रत इमाम हुसैन चाहिनि हा त पंहिंजे क़दम मुबारक हणी फ़ुरात जहिड़ियूं कई नहरूं जारी करे सघिया थे। असांजो ईमान आहे। हज़रत मोहम्मद गौस गवालियारी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। पाण सफ़र में वञनि पिया, काफ़िले में बचड़ा बि साईं जन जा गॾु हुजनि, ओचितो धाड़ेलनि हमिलो कयो, काफ़िले खे लुटींदा रहिया, पाण बीठा रहिया, ॿुधंदा रहिया, काफ़िलो लुटबो रहियो, पाण ख़ामोश रहिया, सब्र जो पेकर बणिया बीठा रहिया। तव्हांजो अहिड़ो वक़्तु आयो जो उन धाड़ेलनि में जा हिकिड़े साईं जन जी नंढड़ी नवासी हुई, जंहिंखे सोन जा ज़ेवर पातल हुया, त कंहिं ज़ालिम ज़ेवर लाहिण जी कोशिशि कई, ज़ेवर न लही सघिया, उन कनु कपियो, नंढड़ी न्याणी जो कनु कपियो त न्याणी जी रड़ निकिती त नाना मुंहिंजो ज़ालिमनि कनु कपियो आहे। जेॾीमहिल उन न्याणी दाह कई, नाना चई पुकारियो त हज़रत मोहम्मद गौस गवालियारी जेको हेसी ताईं सब्र जो पेकर बणियो बीठो हुयो, सब्र जो पैमानो छुलकी पियो। हज़रत मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह पंहिंजी लठ मुबारक हथ में हुई, हीअं लठ खे जो फेरायूं त जेतिरा बि धाड़ेल हुआ लठ घुमंदी वई, धाड़ेलनि जा सिर कलम थींदा विया, सिरियूं धड़नि खां धार थींदी वियूं। हीअ त हज़रत इमाम हुसैन जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहे, जंहिंजी लठ में ई कमाल आहे। त मुंहिंजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त इमाम हुसैन जेकॾहिं पंहिंजी लठ मुबारक फेराइनि हा त यज़ीदी लश्कर छा हुयो?
22,000 लश्कर हुयो या कमो बेश जेको रिवायतुनि में अचे थो, हज़रत इमाम हुसैन जेके अदना इशारे जे ते उहे तहस नहस थी सघिया थे। पर हिन मर्द छा कयो, दुनिया वारनि जे लाइ सब्र जो हिकिड़ो अज़ीम मिसाल क़ाइमु कयो, पंहिंजे ताक़त खे इस्तेमालु न कयो, पंहिंजे कुवत खे इस्तेमालु न कयो, ऐं ऐन उन टाइम ते जिन्नात जो बादशाह अचे थो, अर्ज़ु करे थो त मां उन्हनि जिन्ननि मंझि आहियां जिन खे मौला अली शेर ख़ुदा तुंहिंजे बाबे असदुल्लाह अल ग़ालिब जिन खे कलमो पढ़ायो हुयो, मां तव्हांजे दर जो ग़ुलाम आहियां, तव्हांजे दर जो ख़ादिम आहियां, मूंखे इजाज़त ॾियो त हिन पूरे लश्कर खे 1 मिंट में ख़तमु करे सघां थो। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त मां ईअं नथो करणु चाहियां। अल्लाह अकबर कबीरा। जेकॾहिं इमाम हुसैन पंहिंजी ज़ाती कुवत रूहानी पावर इस्तेमालु कनि त करे सघिया थे, जिन्नात जी मदद वठी सघिया थे, अल्लाह जे फ़रिश्तनि जी मदद वठी सघिया थे, पर हज़रत सैयदना इमाम हुसैन खे उहो मक़ाम मिलणो हो जिते शहादत जे उन मर्तबे ते फ़ाइज़ थियणा हुया, उन मर्तबे खे माणण वारा हुया जिते न को अॻु पहुतो न को पोइ पहुची सघंदो। उन मक़ाम खे हासिल करण जो गर्ज़ हुयो ऐं इन सां गॾु दुनिया वारनि जे लाइ हिकु सब्र जो मिसाल क़ाइमु करणो हो त अहिड़े तकलीफ़ में बि सब्र हीअं थींदो आहे। मुहम्मद करीम जे कुलनि जो सवार सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िबान मुबारक चूसे वॾे थियण वारे हुसैन दुनिया वारनि खे सेखारियो त सब्र हीअं कबो आहे। इन खां बाद में हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हक़ाइक़ खे ॾिसिजे थो त सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी निमाज़ सां मुहबत आहे, क़ुरान सां मुहबत आहे ऐं दुनिया वारनि खे सबक़ सेखारनि था। अहिड़े टाइम जे अंदरि जॾहिं तीर वसनि था पिया, तलवारूं वसनि थियूं पियूं ऐं निमाज़ जो टाइम थिए थो त इमाम हुसैन निमाज़ कोन था छॾनि, निमाज़ पढ़नि था पिया। तव्हां तारीख़ूं खणी ॾिसो त निमाज़ अदा फ़रमाइनि था पिया। ऐं अहिड़े टाइम ते जॾहिं तीर वसनि पिया, तलवारूं वसनि पियूं, पर इमाम हुसैन जी ज़िबान ते क़ुरान हुयो, हाय घोड़ा कोन हुई, बेसब्री कोन हुई, रड़ वाक़ो कोन हुयो, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हुई। हत्ता की तारीख़ में अचे थो जेॾी महिल पेशानी मुबारक ते तीर लॻो, हज़रत सैयदना इमाम हुसैन जे पेशानी ते तीर लॻो ऐं रतु मुबारक वहणु लॻो, उन रत मुबारक में पंहिंजो बुक भरियो, बुक भरे ऐं आसमान ॾे उछलाए फ़रमाइनि था, ए आसमान तूं बि गवाह थी। ऐं ओॾी महिल सैयदना इमाम हुसैन अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी आहे त क़ाल या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। ए काश हिन क़ौम खे ख़बर पवे त मुंहिंजे रब मूंखे कीअं बख़्शे छॾियो, कीअं मुंहिंजे रब मुंहिंजे मक़ामात खे बुलंद करे छॾियो। इमाम हुसैन जी मुहबत क़ुरान सां आहे, इमाम हुसैन जी मुहबत निमाज़ सां आहे। पंहिंजे पेरोकारनि खे, पंहिंजे हुबदारनि खे इमाम हुसैन हिकु सबक़ सेखारनि था पिया त अहिड़े तंगी ऐं तकलीफ़ जे टाइम में बि निमाज़ न आहे छॾणी। निमाज़ इश्क अदा होती है तलवारों के साए में, तलवारुनि जे साए में निमाज़ पढ़ी दुनिया वारनि खे निमाज़ जो सबक़ सेखारे विया। ऐं क़ुरान जी अहिड़ी तिलावत कयूं जेॾी महिल साईं जन अचनि था पिया, कूफे जे रस्ते में आहिनि, हिकिड़ी जाइ ते ख़ैमा लॻा आहिनि, शाम जो ख़ैमे जी छांव में वेठा आहिनि ऐं अल्लाह जो क़ुरान पढ़नि पिया, अखियुनि मां लुड़क वहनि पिया, क़ुरान जी तिलावत कनि पिया, अखियूं लुड़कनि में आलियूं हुयूं। के माण्हू पुछा कयो त ए सुहिणी सूरत वारा, ए सुहिणी शबीह वारा, ए मिठे आवाज़ वारा, तुंहिंजो क़ुरान केॾो मिठो आहे, तुंहिंजी सूरत केॾी हसीन आहे, तूं केरु आहीं, कहिड़े मुल्क जो आहीं, तूं इराक़ जो माण्हू त मूंखे नथो नज़र अची। सैयदना इमाम हुसैन लुड़क हारींदे फ़रमायो त मां उन मुहम्मद करीम जे कुल्हनि जी सवारी करण वारो आहियां जंहिं ते हीअ क़ौम कलमो पढ़ंदी आहे। मां हुसैन इब्न अली आहियां, मुंहिंजो बाबो अली आहे, मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत आहे, दुनिया वारनि खे अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचाइणु निकितो आहियां। अल्लाह अकबर कबीरा। इन टाइम ते क़ुरान पढ़नि पिया, मैदान करबला में क़ुरान पढ़नि पिया। तव्हां तारीख़ुनि खे ॾिसो, जेॾी महिल साईं जन जो सिर मुबारक जसद पाक खां जुदा थियो आहे, सिर नेज़े ते आहे, ऐं उन महिल बि सिर मुबारक मज़ा रब जे क़ुरान जी तिलावत जो आवाज़ पियो अचे। हत्ता की जेॾी महिल सिर मुबारक नेज़े ते खणी दमशक जे बाज़ारुनि में आया आहिनि, सिर काफ़िले मुबारक जे अॻियां, काफ़िले जे अॻियां सिर नेज़े ते सवार हुजे, के माण्हू काफ़ सूरत जी तिलावत पे कई पंहिंजे घर जी छत जे मथां। जेॾी महिल इन आयत ते पहुतो त अम हसिब्त अन्न असहाबल कहफ़ वर रक़ीम कानू मिन आयातिना अजबा, जेॾी महिल इहा आयत पढ़ी त सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिर मुबारक मज़ा क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आयो ऐं पाण फरमायूं त असहाब कहफ़ जो बेशक किसो अजीब हुयो, पर अॼु मूं हुसैन जो किसो उन खां वधीक अजीब आहे। जसद करबला में आहे, सिर दिमश्क में आहे, ज़िबान ते रब जी क़ुरान जी तिलावत जारी आहे। तिरमिज़ी शरीफ़ में हदीस आहे त हुज़ूर अक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा में जॾहिं पंहिंजी कसवा ॾाची मुबारक जे मथां सवार आहिनि,
उन वक़्त में साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पूरे मजमे खे हिकिड़ो ख़िताब फरमायो आहे। उन में पाण फरमाइनि था त तरक़्तु फ़ीकुम अमरैन लन तदिल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा। ए मुंहिंजी उम्मत, मां तव्हांखे ॿ शयूं ॾेयूं थो वञा, जेकॾहिं तव्हां उन्हनि ॿिन्ही शयुनि खे चंबड़ी पवंदो तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदव। किताबुल्लाह व इतरती अहलु बैती, हिकिड़ो मुंहिंजो अलाह जो किताब क़ुरान मजीद तव्हांखे ॾेयूं थो वञा, ऐं ॿियो मुंहिंजा अहले बैत तव्हांखे ॾेयूं थो वञा। इहे ॿई तव्हांजे लाइ तोहफ़ो छॾियूं थो वञा, जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही खे तव्हां चंबड़ी पवंदो तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदव। ऐं अॻिते साईं करीमन फरमायो त वलई यतफ़र्रक़ा, हिक ॿिए खां जुदा न थींदा। अहल बैत क़ुरान सां हूंदा, क़ुरान अहल बैतनि सां हूंदो, ऐं उनजो अमली सबूत सैयदना इमाम हुसैन ऐं काफ़िला अहल बैत करे ॾेखारियो। जंहिं बि जाइ ते आया अलाह जो क़ुरान पढ़ंदा आया, क़ुरान सां तिलावत सां पंहिंजे पूरे सफ़र खे आबियार रखियऊं। हता की जेॾीमहिल साईं हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु मैदान करबला में जंग जे लाइ निकिरनि था, पंहिंजे सवारी ते सवार थियनि था, त रिवायत में अचे थो सुम रकबल हुसैन अला फ़र्स व अख़ज़ मुसहफ़न फ़वदहु बैन यदैहि। ओॾीमहिल बि जेॾीमहिल जंग जे लाइ निकिरनि था पिया त क़ुरान हथ में आहे, पंहिंजे साम्हूं क़ुरान आहे, क़ुरान हथ में खणी निकिता आहिनि, तीर वसनि पिया, क़ुरान पढ़नि पिया। त उहो साईं करीमन जेको फरमायो त हिक ॿिए खां जुदा न थींदा, उहो अमली सबूत सैयदना इमाम हुसैन मैदान करबला में करे ॾेखारियो। ऐं उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त लन तदिल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा, तव्हां तेसि गुमराह न थी सघंदो जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि खे चंबड़ी पओ। तस्नीअ जो सीगो आहे बेहिमा, ॿिन्ही सां चंबड़ी पओ, यानी सिर्फ़ु क़ुरान खे वरितऊं, अहले बैत जी दामन छॾे ॾिनऊं, हिदायत ते कोन ईंदा। अहले बैत जी मुहबत जी दावा कयूं, क़ुरान खे छॾे ॾिनऊं, हिदायत ते कोन ईंदा। हिदायत तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं हिन ॿिन्ही शयुनि खे गॾोगॾु चंबड़ी पवंदो। अलाह जो क़ुरान हिकु हथ में हुजे ऐं ॿिए हथ में दामन अहले बैत हुजे। जॾहिं हिननि ॿिन्ही शयुनि सां तव्हांजी मुहबत हूंदी, तवसुल ऐं ॻंढापो हूंदो, तॾहिं तव्हां हिदायत वारे रस्ते ते हलंदो। ऐं उन जो अमली सबूत सैयदना इमाम हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु ऐं अहले बैतनि मैदान करबला में करे ॾेखारियो। सैयदा ज़ैनब रज़ी अलाह ताला अन्हा खे ॾिसो, तव्हां उनजी तारीख़ में ॾिसो, जिथे बि साइण आई आहे क़ुरान पढ़ंदी आई आहे। ऐं जॾहिं ख़ैमनि खे लुटियो वञे थो त सैयदा ज़ैनब साइण जे सीने सां उन वक़्त में बि अलाह जो क़ुरान लॻियल हुयो। त इन ॻाल्हि मंझूं असांखे इहो दलील मिले थो ऐं असांखे इन ॻाल्हि जो शवाहिद मिलनि था त असां क़ुरान सां मुहबत रखूं, अहले बैत सां मुहबत रखूं। ऐं वाक़ई करबला मंझूं उम्मत जे लाइ हिकु अज़ीम सबक़ु आहे, हिकु सब्र जो, ॿिए नंबर ते निमाज़ क़ाइमु करण जो, टे नंबर ते क़ुरान खे तिलावत करण जो, चोथे नंबर ते हक़ जे मथां मज़बूत थी वञण जो। जे हक़ जे रस्ते में क़ुर्बानी ॾियणी पवे, जान क़ुर्बान करणी पवे, वतन क़ुर्बान करिणो पवे, पंहिंजो हर शइ लुटाए सघिजे थी, पर हक़ जी दामन छॾणी न आहे। इहो मैदान करबला जो सबक़ु आहे जेको इमाम हुसैन पूरी काइनात वारनि खे, पूरे अहले अर्द खे सेखारे विया। रब्बुल आलमीन जल्ल शानो असांखे सैयदना इमाम हुसैन जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इसरार मारिफ़ करबला खे वरजाइण ऐं उन्हनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन जल्ल शानो अहले बैत जी मुहबत में जीआरे ऐं अहले बैत जी मुहबत में मारे। मां पंहिंजे बयान खे हिन शेर ते ख़तमु कंदुसि त जिन की नज़रों पर आया है हक़ परस्ती का जलाल, पेश बातिल झुक नहीं सकती कभी उनकी जबीं, वमा अलैना इल्लल बलाग। हुस्न